नाज़रीन, हैदराबाद में कत्ल थियल बिलाल काका कत्ल केस में अहम मक़बराई थी आहे। बिलाल काका जे कत्ल वारे हंधि मौजूद चंद पुलिस एहलकारनि खे नौकरी तां बरतरफ़ कयो वियो आहे। SSP हैदराबाद ड्यूटी में गफ़लत सबब एहलकारनि खे बरतरफ़ कयो आहे। अहम ख़बर नाज़रीन सां शेयर कयूं पिया। हैदराबाद में कत्ल थियल बिलाल काका कत्ल केस में अहम मक़बराई थी आहे। बिलाल काका जे कत्ल वारे हंधि मौजूद चंद पुलिस एहलकारनि खे नौकरी तां बरतरफ़ कयो वियो आहे। SSP हैदराबाद ड्यूटी में गफ़लत सबब एहलकारनि खे बरतरफ़ कयो आहे। नाज़रीन, अहम ख़बर ॾियूं पिया। हैदराबाद में कत्ल थियल बिलाल काका कत्ल केस में अहम मक़बराई थी आहे। बिलाल काका जे कत्ल वारे हंधि मौजूद चंद पुलिस एहलकारनि खे नौकरी तां बरतरफ़ कयो वियो आहे। SSP हैदराबाद ड्यूटी में गफ़लत कंदड़ सबब एहलकारनि खे बरतरफ़ कयो आहे। इन हवाले से तफ़सील राब्तो कयो आहे हैदराबाद में सिंध टीवी न्यूज़ जे ब्यूरो चीफ ज़फ़र हकड़ो सां। ज़फ़र हकड़ो, अपडेट कजो इन ख़बर जे हवाले सां। बिलाल काका कत्ल केस में जेकी अख़बारी साम्हूं आई आहे, कहिड़ा तफ़सील इन हवाले सां? जी बिल्कुल, हैदराबाद में होटल मालिकनि हथां कत्ल थियल नौजवान बिलाल काका जे कत्ल वारे मामले दौरान जेके उते मौजूद पुलिस एहलकार हुआ जिन ड्यूटी में गफ़लत कई ऐं उन्हनि जी लापरवाही सबबु इहो जहिड़ो वधी वियो, आख़िर नौजवान कत्ल थी वियो। उनजी इंक्वायरी IG सिंध कराई हुई ऐं IG सिंध SP हेडक्वार्टर अनिल हैदर खां इंक्वायरी कराई, जंहिं बाद अनिल हैदर इंक्वायरी रिपोर्ट ॾींदे SSP खे इंक्वायरी जेको आहे सो रिपोर्ट ॾिनी, जंहिं बाद SSP हैदराबाद अमजद शेख 6 पुलिस एहलकार आहिनि जिन में भिटाई नगर थाणे जा ऐं कुझु नसीम नगर थाणे जा एहलकार आहिनि, उन्हनि खे नौकरियुनि मां बरतरफ़ करण जो हुकुम जारी करे छॾियो आहे। जेके बरतरफ़ थियल आहिनि उन्हनि में अशोक कुमार आहे कांस्टेबल ऐं महमूद अली कांस्टेबल ऐं जेको आहे इसरार अहमद आहे, ॿियो महबूब अली ऐं इमरान अली शाह मुश्ताक अहमद आहिनि जिन खे नौकरियुनि खां बरतरफ़ करने SSP हैदराबाद आर्डर जारी करे छॾियो आहे। जी।